ॻाल्हि कंदा आहिनि त को हमरा वताए खां गॾु वठणु आयो, संदसि लोढ़े ॿाहिरां पी फ़क़ीर खे सॾु कयईं। फ़क़ीर घरां निकिरी अची साणसि मिलियो। हिन फ़क़ीर खां कंहिं ज़रूरत तहत गॾ जी घुर कई। फ़क़ीर चयो सदा गॾ त को ॿियो सुवाल ई काए वियो। एतिरे में फ़क़ीर जी लोढ़े सां लॻो लॻ ॿिए घरां गॾ हींग कई। तंहिं ते हमरा चयोसि फ़क़ीर गॾ हेंगू करे ॿुधाए पियो त मां घर ॿधो पियो आहियां। वताए वराणियो अदा अफ़सोस आहे गॾ ते इतबार कयई मूं ते न कयई। 27 रमज़ान जी भलाड़ी रात आहे। वरी मुल्हनि जे बारे में थोरो वरी वताए फ़क़ीर हिकिड़ो वरी नओं नुक़्तो हिकिड़ो कढियो आहे। हाणे ॾिसूं त इन में वरी वताए फ़क़ीर बयानु कहिड़ो थो करे, छा थो चए। 27 रमज़ान जी भलाड़े ॾियारे जे मौक़े ते वताए फ़क़ीर माउ खे चयो अमड़ अॼु रोज़ो रखिबो जो भलाड़े महीने जो भलाड़ो ॾींहुं आहे, पर रोज़ो शाम जो मस्जिद में ॿियनि मुस्लमाननि भाउरनि सां गॾु वञी खोलिबो, जीअं जंहिंजो सवाब बि मिले त शयूं बि जाम मिलनि। फ़क़ीर वीचारो शयुनि जो ॾाढो शौक़ीन हूंदो हो, सो मां चयोसि भाउ ईअं मस्जिद में हथे ख़ाली वञणु सही न आहे। रोज़े खोलण वक़्तु मां बि तोखे शयूं पचाए ॾींदसि त वञी ॿियनि मुस्लमाननि भाउरनि सां गॾिजी खाइजांइ। वताए वराणियो अमड़ जेका तुंहिंजी मर्ज़ी। पोइ जेकॾहिं रोज़े खोलण जो वक़्तु वेझो आयो त माउ खे तकड़ि लाहे ॾिनई त अमड़ जल्द करे शयूं तयारु करे ॾे त वञी महिल सां मस्जिद में पुॼां। माणस बि घणेई तकड़ि कई। पाणी उबलणु लॻो त माणस शयूं विझण जी कोशिशि कई, पर ओचितो कंहिं मस्जिद मां बांग जो आवाज़ु आयो। माणस हथ रोके दुआ लाइ हथु झलियो। उन मुला बांग ॾेई मस बस कई त कंहिं ॿी मस्जिद मां बांग अचणु शुरू थी। ईअं के घड़ियूं अलॻि अलॻि मस्जिदनि मां बांग मथां बांग आई ऐं माणस बि पिए हर बांग ते दुआ लाइ हथ खयां। शयूं उते छुटियूं। हाणे हीअ दुआऊं घुरण में वताए फ़क़ीर अमर पूरी थी वई। हथ खयां नेठि वताए कावड़ मां माउ खे चयो मुल्हनि बि का पाण में ॿधी कई आहे त तोखे दुआउनि में रंभाए सभु शयूं पाण खाइण, पर मां किथे थो छॾियां। माणस ॿुधो अणॿुधो कंदे दुआ लाइ हथ खणंदी रही ऐं वतायो वठी मस्जिद ॾांहुं डोड़ियो ऐं अची ॾिसे त सभु माण्हू रोज़े खोलण में लॻा पिया आहिनि। हिन बि हम न कई तम शयुनि जो थाल ॾिसी उते रोज़ो खोलण लाइ वेही रहियो। कंहिं वेठल रोज़ाए त पुछियुसि वताया देरि कयई? चयाईं माठ थव भली बस आख़िर पंहिंजी मुर्सी कन आई।